नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा हलो तो सिंध असेंबली ऐं अपोजिशन अॻवाण हलीम आदिल शेख के खिलाफ दहशतगर्दी जो केस दाखिल किया वियो है। पाकिस्तान तहरीक इंसाफ पीटीआई जे अॻवाण ऐं सिंध असेंबली में मुखालिफ धुर जे अॻवाण हलीम आदिल शेख के खिलाफ केस मेमण ॻोठ थाने में दाखिल किया वियो है। पुलिस मूजिब हलीम आदिल शेख के खिलाफ दाखिल कयल केस में दहशतगर्दी, सरकारी कम में मुदाखलत ऐं हवाई फायरिंग जा कलम शामिल किया विया आहिनि। तहरीक इंसाफ जे अॻवाण खिलाफ केस सरकारी मुद्दत में दाखिल किया वियो है ऐं केस अॼु दहशतगर्दी जंत वारी अदालत में पेश कयो वेंदो। वाज़े रहे त हलीम आदिल शेख खे गुज़िरियल ॾींहुं पुलिस उन वक्त गिरफ्तार कयो हो जॾहिं हू ज़मनी चूंड दौरान कैंपस जो दौरो करे रहियो हो ऐं इलेक्शन कमीशन जे तरफ़ां खेसि चूंड तक मां ॿाहिरि कढण जो हुकुम ॾिनो वियो हो। इलेक्शन कमीशन चयो हो त हलीम आदिल शेख खे सरकारी प्रोटोकॉल ऐं हथियारनि सां गॾु घुमण ते तक मां बेदखल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।